हिक नई तहक़ीक़ में इहा ॻाल्हि साम्हूं आई आहे त निंड पूरी न करण सबबि दिलि जो दौरो बि पइजी सघे थो। क्लिनिकल कार्डियोलॉजी रिसाले में अंगनि अखरनि मूजिबि निंड पूरी न थियण जे करे मर्दनि जी भेट में औरतुनि में दिलि जो दौरो पवण जा इम्कान वधीक हूंदा आहिनि। अमेरिका में निंड जी सभ खां वधीक आम हालत क्रोनिक आइसोनमिया आहे। आइसोनमिया जो मतिलबु ओजागो आहे, जेका 10 खां 30% आबादी खे मुतासिर करे थी। हिन तहक़ीक़ में इहो बि ॿुधायो वियो आहे त मर्दनि जी भेट में औरतुनि में निंड पूरी न थियण जो ख़तरो 40% हूंदो आहे। तहक़ीक़ में अमेरिका, बर्तानिया, नॉर्वे, जर्मनी, ताइवान ऐं चीन जे लखे माण्हुनि जी ॼाण खे शामिल कयो वियो। तहक़ीक़ में शामिल 96% माण्हुनि खे अॻु कॾहिं बि दिलि जो दौरो न पियो हो, जिन में 43% औरतूं बि हुयूं। हिन सर्वे में 13% फर्दनि में ओजागे जी शिकायत साम्हूं आई। कुझु माण्हुनि में बाक़ाइदा ओजागे जी सुञाणप थी ऐं कुझु में इहे अलामतूं हुयूं त खेनि निंड देर सां ईंदी हुई ऐं सुम्हण में बि ॾुखियाई थींदी हुई या अखियूं सड़ंदियूं हुयूं। महक़िक़नि निंड ऐं दिलि जी सिहत विच में इम्कानी वास्ते जो बि जाइज़ो वरितो, जंहिंखां पोइ इहा ॻाल्हि साम्हूं आई त हर राति 5 कलाक या उन खां घटि सुम्हण सां दिलि जो दौरो पवण जो ख़तरो 6 खां 8 कलाक निंड करण जी भेट में वधीक हूंदो आहे। तहक़ीक़ में इहो बि ॿुधायो वियो आहे त ज़रूरत खां वधीक निंड बि नुक़सानकार आहे, छो त अहिड़ा माण्हू जेके घणो सुम्हनि था उन्हनि खे बि दिलि जो दौरो पवण जा इम्कान ओतिरा ई आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk